अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि तय्यबीन व अस्हाबिहि ताहिरीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल-उलमाउ वरसतुल अंबिया। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। लाइक एहतराम बिरादर अजीज मौलाना मोहम्मद साले नड़ साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम जिला सक्खर, बिरादर मुकर्रम मौलाना अब्दुल हमीद महद साहब, नाज़िम अमूमी जमीयत उलमा इस्लाम जिला सक्खर, मुझे मुहतरम दोस्तों, भाइयों, बुजुर्गों, मां पंहिंजे मखदूम मुहतरम ऐं मुहतशम हज़रत मौलाना अब्दुल हमीद साहब, उनजे फर्ज़ंदगान ऐं उनजे पूरी टीम खे अॼु जे हिन सालाना इज्तिमा जे इनेक़ाद ते दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। दस्तारबंदी कंदड़ आलिमन हाफ़िज़न उनजे वालिदैन असातिज़ा खे दिल जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दरदा दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला असांजे हिन इदारे जामिया इरशादुल उलूम कंडो वाहण सख रखे, क़यामत जे सुबुह ताईं शाद ऐं आबाद रखे। रब साईं असांजे हिन इदारे खे मीनार नूर बणाए, रोशन ऐं हिदायत जो मरकज़ बणाए ऐं अल्लाह तबारक व तआला हिन जो फैज़ पूरे मुल्क में जारी ऐं सारी फरमाए। सुबुह 11 बजे घरां निकतल हाँ, मुख्तलिफ प्रोग्राम, प्रेस कॉन्फ्रेंसों, ताज़ियतों, इस्तक़बालिया चाहे दावतों, हींअर अवां जे साम्हूं हाँ रात 12 बजे लारकाने में अवामी इत्तेहाद जी मीटिंग में शरीक थियणो आहे। सुभाणे सुबुह जो 9 बजे हाई कोर्ट में पंहिंजे वालिद जे केस जे हवाले सां पेश थियणो आहे। सुभाणे ॾींहं जो ज़ोहर खां पोइ शिकारपुर जे जलसे में हाज़िर थियणो आहे। मूंखे एहसास आहे, लेकिन मुंहिंजूं मजबूरियूं भी मां सम्झां थो त उहे अहम आहिनि। इन कश्मकश में अवां जे साम्हूं बीठो हाँ त छा ॻाल्हायां, छा छॾियां। कुछ ॾींहं पहिरियां सखर में असांजे भाउ मौली आरिफ साहब जो जलसो हो। उते भी रात जे
अध रात गुज़री वञण जे करे मां अव्हां सां गुफ़्तगू न करे सघियुसि ऐं अॼु बि साॻियो ई हाल आहे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, भाइरो ऐं बुज़ुर्गो, मुझे भाउ मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब जनाब सरवरे कौनैन सरकार दो आलम ताजदार अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदह ऐं तारीफ़ बयान कई। सरवरे कौनैन जे नालैन मुबारक जी इज्जत ऐं अज़मत बयान कई। महराज जी रात जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बुराक जे सवारीअ खां जिब्राइल अमीन जे रस्ते ते बीही वञण ताईं जो अहवाल अवां सां ज़िक्र कयो। ऐं क़ुरान इनखे ईअं बयान कयो, फ़कान क़ाब कौसैन औ अदना सुम्म दना फतदल्ला फ़कान क़ाब कौसैन औ अदना। आसान लफ्ज़न में ऐं सवली सिंधी में जेकॾहिं इन जी माना ऐं मफ़हूम सम्झिजे त उहो इहो आहे त रब साईं जनाब रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शाल अल्लाह अरब जे रीत ऐं रिवायतुनि जे मुताबिक ॾिनो। सुम्म दना फतदल्ला अदना, अरब में रिवाज हो त ब कबीला बक़ौमूं ॿिनि मुख़्तलिफ़ इलाक़नि वारा जॾहिं पाण में झेड़ो ख़त्म कंदा हा, सुलह सफ़ाई कंदा हा, त पोइ जॾहिं उहे तस्वीर ऐं फ़ैसिलो करण खां पोइ पंहिंजे कबीले जे माण्हुनि जे साम्हूं ईंदा हा त ॿिन्ही कबीलनि जा सरदार पंहिंजे न्यामुनि खे कढी करे हिक ॿिए जे वेझो कंदा हा ऐं वेझो करे उन्हनि खे हिक ॿिए जे गॾु करे उन्हनि खे रस्सी वेढ़े उन्हनि ॿिनि खे हिकु कंदा हा। ॿिनि खे हिकु करे पोइ उन मां तीर छॾींदा हा। इहो पैगाम हूंदो हो त अॼु असां हिक ॿिए जे एतिरो वेझा थिया आहियूं, अॼु असां हिक ॿिए जे एतिरो क़रीब थिया आहियूं जो हाणे असांजे न्याम मां निकिरंदड़ तीर इहो ॿिनि न्यामनि जो तीर तसव्वुर न थींदो, हिक जो तसव्वुर थींदो। असांजो दोस्त हाणे मुश्तरक आहे, असांजो दुश्मन भी हाणे मुश्तरक है। कौम के पैगाम ॾींदा हा त हिन जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन, हिन जो दोस्त मुंहिंजो दोस्त। महराज वारी रात अल्लाह सरवरे कौनैन के पंहिंजे एतिरो वेझो कयो, एतिरो वेझो कयो, एतिरो वेझो कयो, केतिरो वेझो कयो जंहिंजो रब मिसाल फ़कान क़ाब कौसैन औ अदना खां ॾिनो त जीअं तव्हांजा सरदार ॿिनि न्यामुनि खे हिकु कंदा आहिनि ऐं वेढ़े करे
चवंदा आहिनि त हे हिकु आहे। मां पंहिंजे महबूब खे एतिरो वेझो करे गो के उम्मत खे पैगाम ॾिनो आहे, क़यामत जे सुबुह ताईं इंसानियत खे पैगाम ॾिनो आहे त महबूब जो दोस्त मुंहिंजो दोस्त ऐं महबूब जो दुश्मन मुंहिंजो दुश्मन आहे। हुजूर असां जंहिं वफ़ा कई उन मूंसां वफ़ा कई, जंहिं मदीने जे मीर सां दुश्मनी कई रब थो फरमाए त उन मूंसां दुश्मनी कई। ऐं अॼु जे हिन जलसे जो ख़ुलासो सिर्फ़ इहा हिकिड़ी तमहीदी गुफ़्तगू आहे। इन ते मां पंहिंजी गुफ़्तगू खे ख़त्म करे इन उम्मीद सां साईं अब्दुल हमीद साहब खां इजाज़त वठंदुसि त ॿीहर मूंखे तकरीर जल्दी ॾींदो ताकि मां पंहिंजो माफ़े ज़मीर खुली करे तव्हांजे साम्हूं रखी सघां। 1400 साल गुज़री विया। पहिरियों हुया काफ़िर, 1400 साल जे पहिरियों काफ़िरनि ते नज़र कयो त इस्लाम जे दुश्मनी में, कुरान जे मुखालिफत में, रसूलुल्लाह जे दुश्मनी में तव्हांखे अबू जहल ऐं अबू लहब नज़र ईंदो, उतबो ऐं शैबो नज़र ईंदो, ऐं हलंदे हलंदे काफ़िरनि जा पुट करे तव्हांखे यहूद नज़र ईंदा, करे हनूद नज़र ईंदा, करे ईसाई नज़र ईंदा, हिन ख़िते ते करे अंग्रेज़ जा पुट नज़र ईंदा। इस्लाम जे ख़िलाफ़, दीन जे ख़िलाफ़, अल्लाह जे रसूल जे ख़िलाफ़ तव्हांखे उहे मैदान ते नज़र ईंदा। पर हाणे अंग्रेज़नि पंहिंजा पुट यहूद ऐं हनूद पंहिंजा ग़ुलाम क़ुरान ऐं अल्लाह जे रसूल जा उहे दुश्मन पैदा कया आहिनि जो पंहिंजो पाण खे सदाइन मुसलमान था ऐं मुसलमाननि जा पुट था, लेकिन तव्हां उन्हनि जे रोज़मर्रा जे ज़िंदगी ते नज़र कंदव त उहे तव्हांखे दीन जे ख़िलाफ़, इस्लाम जे ख़िलाफ़, दाढ़ी ऐं पटके जे ख़िलाफ़, मस्जिद ऐं मदरसे जे ख़िलाफ़, क़ुरान जे ख़िलाफ़ ऐं रसूलुल्लाह जे ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़ मैदान ते नज़र ईंदा। ऐं अॼु बि असांजो पैगाम वाज़े आहे, जेको महराज वारी रात अल्लाह ॾिनो, हुजूर जो दोस्त अल्लाह जो दोस्त, हुजूर जो दुश्मन अल्लाह जो दुश्मन। जेको हुजूर जो ग़ुलाम आहे उहो असांजे मथे जो ताज आहे। जेको दीन जे दुश्मननि, इस्लाम जे दुश्मननि, क़ुरान जे दुश्मननि, सरवरे कौनैन सरकार दो आलम जे दुश्मननि जो साथारी आहे, न असांजो दोस्त आहे, न असांजो साथारी आहे, न असांजो उन सां कंहिं क़िस्म जो को सुलह आहे। उनजो नंढड़ो मिसाल तव्हांखे तव्हांजे शहर खां ॾियां त बि बजा थींदो। तव्हांखे नंढड़ो मिसाल, बाबा खणी वियो, हिन नंढड़ियुनि जो ख़्यालु कयो, बाबा तूं बि रज़ा कर वे। छो तो नंढी खे दड़का ॾे तूं मोबाइल वारा, ॿीहर ॻाल्हाईंदी तूं छा कंदेसि? छा कंदेसि तूं? चएसि तूं ॿीहर न ॻाल्हाए। छो न ॻाल्हाए? न्याणियूं निमाणियूं आहिनि, न्याणियुनि जी इज़त कयो, न्याणियुनि जो एहतराम कयो। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेके धीउ ॼाई ऐं उन धीउ सां टे सलूक कया त क़यामत जे ॾींहुं उहो जन्नत वेंदो। हिकु न्याणी जी बहितरीन परवरिश कई,
भलो पाराइन, भलो खाराइन, भलो रहाइन, भली तालीम ॾियारीन, भले घर में परणाइन। पहिरियों बेहतरीन परवरिश, ॿी बेहतरीन तालीम, ऐं टियों बेहतरीन घर में परणाइन। बस न्याणीअ सां इन्हनि टिनि सलूकनि जे करे अलाह तोखे जन्नत ॾींदो। ऐं तव्हां सॼो ॾींहुं जन्नत जे करे साईं अब्दुल हमीद खां वज़ीफ़ा था वठो। अॼु जलसे में जन्नत जे करे वेठा आहियूं त मन बख़्शिश थी वञे, बाक़ी नियाणियुनि खे हक़ ॾियण जे लाइ कोई तयारु कोन्हे। नियाणियुनि जी इज़त तां मुछ खे वटि ॾियूं, राति जो सॼी राति होटल ते जाठा था आणो, इहा बि ख़बर अथव त अॼु असां वरी ज़ाल खाई छा सुम्ही आहे, बुख ते सुम्ही या कुझु चङो खाई सुम्ही आहे। तोखे कटनि जा कपिड़ा, 125 मोटरसाइकिल, 50,000 लख रुपए जी मोबाइल, ऐं तो वारी धीउ खे छिगल चप्पल पातल आहे। ईअं क़यामत जे ॾींहुं कुटिजंदे, ईअं गॾो पतण ते कुटिजंदो आहे। सही थो चवां, नियाणियुनि जी इज़त कयो, नियाणियुनि जो एहतराम कयो, नियाणियुनि जो क़दर कयो। ख़ैर, तव्हांजे सखर जो मिसाल माशा अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, तबारक अल्लाह, बंगला महफूज आहिनि। तबसरा कयां थो, पोइ वरी चिड़नि था, पोइ वरी काविड़जनि था, पोइ वरी मूं ते नाराज़ बि थियनि था। जंहिं वटि कल्ह ताईं गाॾिड़ी बि कोन हुई, हाणे माशा अल्लाह सखर जा सभ खां वॾे में वॾा ज़मीदार आहिनि। माशा अल्लाह हाणे अरबनि रुपयनि जा कम था थियनि रुगो हिकिड़ी नहर खे पको करण जे लाइ, छो त भोतारनि जूं ज़मीनूं उन नहर ते आबाद थींदियूं आहिनि। अरबे रुपया सरकारी खज़ाने मां थिए थो न, कमु हले थो, करम नथो हले रोड़ी वाह ते। लेकिन सब कुछ महफूज आहे, बंगला महफूज, ज़मींदारियूं महफूज, इज़ाफ़ा, बैंक बैलेंस महफूज, सब कुछ महफूज। महफूज ना है त तव्हांजी मस्जिद महफूज कोन्हे। हाणे इहा मस्जिद कंहिं ड्राई? बिल्डोज़र हणण वारो केरो? क्रेन चढ़ण वारो केरो? ऑर्डर ॾियण वारो केरो? गोटकीअ में क़ुरान मजीद खे बाहि ॾेई करे साड़ियो वियो, केरो बाहि ॾियण वारो? कमर शहदाद कोट में क़ुरान मजीद खे कलाशनकोफ जी गोली हई वई, केरो गोली हणण वारो? उमरकोट में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में गुस्ताखी कई वई, केरो? कहिड़े मुल्क जो काफ़र हो? उन जे हिमायत में जेका निकिता अदड़ा ऐं अदड़ियूं, उहे केर आहिनि? कंहिंजे घरनि में पैदा थिया आहिनि? छा उहे मुसलमान न आहिनि? छा उहे पंहिंजो पाण खे मुसलमान नथा सॾाइनि? बस मुंहिंजे गुफ्तगू जो ख़ुलासो इहो आहे। सब कुछ लुटिजी फुरिजी वियो। अमन अमान जी सूरत हाल मखदूस आहे। सिंध कच्चे पक्के जे धाड़ेलनि जे रहमो करम ते आहे। जान माल इज्जत आबरू महफूज कोन्हे। अज हालत इहा है त के सरदार, के भोतार, के नवाब, के एमएलए, के एमपीए जो पुट धाड़ेलनि जे चंबे में कोन्हे। अज धाड़ेलनि जे चंबे में हिन त ग़रीबनि जा ॿार आहिनि ऐं उन्हनि खे छॾाइण वारो, पुरसाने हाल पुछण वारो कोई कोन्हे। जेकॾहिं भंग न भरींदा त पोइ मारूअड़नि खे उन्हनि ग़रीबनि जा गोलियुनि में करोड़ जनाज़ा मिलंदा। के सरदार, के नवाब, के खान, के जागीरदार जे पुट में को हथ विझण जे लाइ तयार कोन्हे। आज़ाद घुमंदा था वरतन। शिकारपुर में 1.5 साल जो मासूम बच्चो खीर प्याग धाड़ेलनि जे कब्ज़े में रहियो। 4 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। कश्मीर में
मुझे 4 सालन जी मासूम न्याणीअ खे अगवा कयो वियो, रुगो अगवा न कयो वियो, हुन सां ज़िना कई वई। वसीला है जजीरा दावत है, अमन अमान दावत है। ताकतवर जे घर जे ॿाहिरां फायरिंग थी आहे, बल्कि ऑफिस जे कुंड ते फायरिंग थी आहे। एसएसपी साहब बदली थी वियो त तूं एमपीए जे ऑफिस जी रखवाली छो न करे सघियो आहे? लेकिन कल खानपुर में गरीब जो धाड़ेलन लाश ॾिनो आहे के पुलिस वारे जे, के हाकिम हुक्मरान जे कन ते जूं बि नथी रिंगे। घोटकीअ में 12 ॾींहंनि खां नौजवाननि 3 नौजवाननि जा वारिस रड़ियूं कंदा था वतन, कीऊं ऐं दाऊं कंदा था वतन। जंजीरनि में ॿधल उन्हनि जी वीडियो अॼु ताज़ी धाड़ेलन जारी कई आहे, लेकिन को पुलिस अफसर तब्दील न थींदो। हा, कंहिं बंगले जे ॿाहिरां फायरिंग थींदी त पुलिस वारो कुर्सी ते न वेहंदो, ॼण त इहा पुलिस इन्हनि भातारनि, खाननि, नवाबनि, सरदारनि, हाकिमनि ऐं हुक्मराननि जे घरनि जी रखवालीअ जे लाइ आहे। बाक़ी ग़रीबनि जी परघोर लहण जे लाइ हिते हुक्मरानी नाले जी काई शइ कोन्हे। बेट दावत, वसीला दावत, जजीरा दावत। ज़मीनूं ईअं पिया सिंध जो खपाइनि ॼण पीउ ॾाॾे जी जागीर हुजनि। रोड़ी केनाल ते खरबनि रुपयनि जी बजट जारी थी आहे। छा सखर मां गुरबत ख़त्म थी वई? छा सखर में कोई झोपड़े में नथो रहे? छा सखर में कोई भूख ते नथो सुम्हे? छा सखर में सभिनी बेरोज़गारनि खे रोज़गार मिली वियो? शर्म अचणु घुरिजे। तव्हांखे जेकॾहिं एॾा इज़ाफ़ी पैसा हा जैसा तव्हांखे अरब ऐं खरब हुया, तव्हां केनाल पके कराइण जे बजाय चुंचियूं वठो हा, रक्षा वठो हा, डाला वठो हा, रेड़ियूं वठो हा ऐं सखर जे 1,50,000 ग़रीबनि में तक़सीम कयो हा। हे उन चुंची ऐं रक्षे ऐं डाले ते रोज़गार करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालीनि हा। हे ज़िंदगीअ भर हिन जा बच्चा बि तव्हांखे दुआऊं ॾियनि हा। अचो वियो, अटो वियो, लटो वियो। सिंध जो ज़मीनूं, बेट, जज़ीरा, वसीला वियो। इलाज कोने, तालीम कोने, नौकरी कोने। सिंध कच्चे पक्के जे धाड़ेलनि जे रहमो करम ते अमन कोने। अमीर अमीर खां अमीर तर थींदो पियो वञे। ग़रीब ॿिनि वक़्तनि जी इज़त समानीअ जे लाइ परेशान आहे। त उन सां गॾोगॾु मस्जिद दावत आ, मस्जिद निशाने ते आ, कुरान निशाने ते आ। जनाब रिसालत महाब सरवरे कौनैन जी खत्म नबुव्वत ऐं इज़्ज़त ऐं नामूस निशाने ऐं दावत आ। गंडे वाहण वारो, ओ मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा दोस्तो, मां रब्बे मोहम्मद जो कसम खणी थो चवां त हिन ख़िते मां अंग्रेज खे बि मुंहिंजनि वॾड़नि भॼायो हो। अंग्रेज जूं पाड़ूं बि हितां अकाबिर उलमाए देवबंद पटियूं हो। तव्हां चओ मुंहिंजे हिन काफ़िले जा हमराही थियो, मैदान ते निकिरी करे मूंसां बि हो। अंग्रेज जे पटनि जूं बि हितां पाड़ो मुंहिंजी जमात जमियत उलमा इस्लाम इंशाअल्लाह पटींदी। हिन धरतीअ खे, हिन समाधड़ी सिंध खे बागुनि जे वातन मां आज़ाद मुंहिंजी जमात कराईंदी। जज़ीरनि, वसीलनि, बेटनि, ज़मीनुनि, दरियाह जी चौकीदारी
उन्हनि जो हक़ मुंहिंजी जमात ॾियारी दी त इंशाअल्लाह हिन सिंध में रहंदड़ देवबंदियुनि बरेलवियुनि शियनि हिंदुनि सिखनि मेघवारनि मारवाड़ियुनि जी जान माल इज्जत आबरू जे तहफ़ुज़ खे बि मुंहिंजी जमात यकीनी बणाईंदी। त उन सां गॾोगॾु अल्लाह जे दुश्मननि, रसूल जे दुश्मननि, क़ुरान जे दुश्मननि, ख़त्म नबुव्वत जे दुश्मननि ऐं उन्हनि जे पुटनि खे, उन्हनि जे एजेंटनि खे वाज़ह पैगाम ॾींदी त हीअ धरती तव्हांजे पीउ ॾाॾे जी जागीर न आहे, हीअ धरती मोहब्बत अरबी जे ग़ुलामनि जी जागीर आहे। हिते कंहिं बि क़ीमत ते मस्जिद ऐं मदरसे ॾाढी पटके ऐं ख़त्म नबुव्वत ऐं क़ुरान जे ख़िलाफ़ काई साज़िश क़बूल न कंदासीं। हुज़ूर जे ख़त्म नबुव्वत जी चौकीदारी कंदासीं, क़ुरान जी चौकीदारी कंदासीं, ॾाढी पटके जी चौकीदारी कंदासीं ऐं इंशाअल्लाह हिन अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जो निज़ाम नाफ़िज़ कंदासीं। मदरसनि मां जेका मुंहिंजा आलिम थिया आहे या मुंहिंजे मदरसनि जूं तालीमूं आहिनि, इन जो सिर्फ़ ऐं सिर्फ़ मक़सदु इहो आहे त तुंहिंजो ऐं मुंहिंजो ईमान बचे, तुंहिंजे ऐं मुंहिंजे औलाद जो ईमान बचे ऐं हिते मस्जिद जी, मदरसे जी, ख़त्म नबुव्वत जी ॾाढ़ी ऐं पटके जी चौकीदारी थिए, ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि ऐं मज़दूरनि जी परघोर लहिजे। इन्हनि जे बाबनि ॾाॾनि बि ख़्वाब लधा हा त मदरसा बंदि कंदासीं। किथे आहिनि हिननि जा बाबा ॾाॾा? मौली साले साहब खां पुछिजो, मौली अब्दुल हमीद साहब खां पुछिजो, तव्हांखे ॿुधाईंदा हिते जनरल मुशर्रफ मॉडल मदरसा खोलिया हा सखर में। तव्हांजे मदरसनि जे मुक़ाबले में किथे आहिनि मॉडल मदरसा? सिंध मदरसतुल इस्लाम जो हाल छा आहे? हिननि जा बाबा ॾाॾा बि ज़ोर हणी 20 आंगुरनि जा मरी विया, उहे बि मदरसनि खे बंदि न करे सघिया। हिननि जा ईंदड़ नस्ल बि अचनि, मदरसनि खे बंदि न करे सघंदा। इंशाअल्लाह मदरसा क़यामत जे सुबुह ताईं शाद ऐं आबाद रहंदा ऐं हितां इंशाअल्लाह दीन जा, ख़त्म नबुव्वत जा, इस्लाम जा, ॾाढ़ी जा, पटके जा, मस्जिद जा, मदरसे जा ऐं दीन सां गॾोगॾु धरतीअ जा चौकीदार पैदा थींदा, जेका हिन सबाझड़ी सिंध जी मालिकीअ सां गॾोगॾु दीन ऐं इस्लाम जे चौकीदारीअ जे लाइ पंहिंजे मथनि सां कफ़न ॿधी करे मैदान ते निकिरंदा। तयारु आहियो इंशाअल्लाह? कहिड़ा कहिड़ा तयारु आहियो? त पोइ हिकिड़ो वाइदो मां सां कयो अॼु हिन ख़त्म बुखारी जे प्रोग्राम में। जिन खे वाइदो ना ही करणो उहो भली भॼी वठो, जल्दी कयो। जिन खे वाइदो करणो आहे उन सां वाइदो कयो त पंहिंजे घर जे कंहिं हिकिड़े भातीअ खे क़ुरान पढ़ाईंदासीं, आलिम कंदासीं, उनखे क़ुरान जो हाफ़िज़ कंदासीं। पंहिंजे पुटनि ऐं धीअनि मां कंहिं हिकिड़े खे आलिम ज़रूर कंदासीं। कहिड़ा कहिड़ा वाइदो था कयो? ऐं इहो बि वाइदो कयो त जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म तां दीन ऐं धरतीअ जे रखवालीअ जे लाइ जद्दोजहद जारी रखंदासीं। कहिड़ा कहिड़ा तयार आहिनि इंशाअल्लाह? अल्लाह साईं तव्हांजो ऐं मुंहिंजो हामियो नासिर, ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्लल बला।